नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे चोटियारियूं मां ख़बर ॾींदा हलूं त चोटियारियूं वेझो सांगड़ थाणे जे हद कोट नवाब स्टाफ वटि ॿिनि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिलनि में टक्कर थी पई, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। होॾां इतला ते आसे पासे जे ॻोठनि ऐं शहरनि पहुची ज़ख़्मियुनि खे सांगड़ सिविल अस्पताल पहुचायो, जिते हिकु ॼणो ज़ख़्मियुनि जा ताप न सहंदे फ़ौत थी वियो, जंहिंजी सुञाणप थर वासी गुलाम हुसैन मोची तौरु थी, जॾहिं त ॿिनि ज़ख़्मियुनि जी सुञाणप लुटको वासी अब्दुल्ला लिगारी ऐं सज्जाद लिगारी तौरु थी, जेको फौजी जवान ॿुधाया पिया वञनि। होॾां ज़ख़्मियुनि खे पिणु सांगड़ जी सिविल अस्पताल में सहूलियतूं न हुअण सबबि नवाब शाह अस्पताल नियो वियो, जॾहिं त फ़ौती नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाइनि बाद माइटनि हवाले कयो वियो। आख़िरी इतला ताईं वाक़े जो केस वग़ैरह दाख़िल न थी सघियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।